अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त टेस्ट जा ॾींहं इलाही वेझा आहिनि ऐं मां तव्हांखे जीअं चयो हो त जेके मां NTS PST JST HST जा डिफरेंट पास्ट पेपर्स 2012 जा सॉल्व कराया हुआ त मूं तव्हांखे चयो त मां IBA जा बि कराईंदमि, पर जीअं त काफ़ी कोर्सिस रहियो पियो वञे इन जे करे उनखे कंप्लीट कराइणु फस्ट प्रायोरिटी हुई। अञा बि काफ़ी शयूं ज़हन में आहिनि जेके मां सम्झां थी त कराइणु घुरिजनि, पर हीअ बि उन्हनि सभिनी मां हिकिड़ो अहम हिसो आहे। सो फाइनली असां जेको IBA जी टेस्ट हुई 2018 जी ECT अचूं था ऐं उनजो जेको उन में बि पेडागॉगी, जनरल नॉलेज, करंट अफेयर्स, कंप्यूटर, इंग्लिश ECT जा क्वेश्चन्स पोर्शन्स सेक्शन्स हुआ। पर जेको पहिरियों पंहिंजो सेक्शन आहे ऐं हिते जेको वरी उहो आहे पार्ट चौथों आहे, पर पाण अॼु जेको कयूं था इंग्लिश कयूं था। इन लाइ जो इंग्लिश जी तमामु डिमांड लॻी पई आहे ऐं IBA जो ई पेपर आहे एंड सेम उहो ई पैटर्न आहे जेको हिन दफ़े बि PST JST जे पेपरनि में हुननि शो ऑफ कयो आहे। सो अचूं था पहिरें सवाल जे तरफ़। त पहिरियों सवाल कुझु हीअं आहे त रीडिंग कंप्रीहेंशन, ठीकु आहे त one day a bird was sitting a tree near a stream. It was looking down at the water below. Suddenly it saw that an ant was sinking in the water. It was trying to get out, but the water was flowing very fast. The bird quickly dropped a leaf in the water near the ant. The ant climbed on the leaf and looked up as if it was thanking the bird for saving its life. It's the second part of this story, that a few days later a bird was on another tree and was eating its food. It looks happy as if it was enjoying itself. It did not see that a hunter was going to shoot it, but the ant saw him as the hunter was about to shoot it bit him. The hunter missed his shoot. The bird flew away. As it was flying away, it saw that the little ant was running back into its hole in the ground. ही जेको आहे तव्हांजो त काफ़ी पढ़ियल हूंदो, ही जेको प्राइमरी में बि स्टोरी आहे उन मां ई हिकिड़ो वरितो वियो आहे। मूंखे मतलबु बुक यादि न आहे, पर हिकिड़ो बैत आहे जेको हिकिड़ो पखी हिकिड़ी माकोड़ी जी जान बचाईंदो आहे, वरी माकोड़ी पखी जी जान बचाईंदो आहे। हाणे अचूं था सवालनि जे तरफ़। सवाल जेको हिन स्टोरी मां पहिरियों आहे त The story is full of option A suspense, B action, C lesson and C fear. So the correct answer is action. The story is mainly about the wild animals, wild creatures, hunters or the environment. So the correct answer will be the option D, the environments. And question number 43 is the underlined sentence of the story keep the readers is hope, हॉरर, सस्पेंस और थ्रिल। हाणे जेको हिनखे अंडरलाइन हुई हिन स्टोरी जे जंहिं लफ़्ज़ खे हुयो, मां हिनखे बैक कयां थी त छा हुयो त इफ डिड नॉट सी दैट अ हंटर वॉज गोइंग टू शूट इट बट द एंट सॉ हिम एज द हंटर वॉज अबाउट टू शूट इट बिट हिम। ठीकु आहे, त इहो जेको आहे सस्पेंस आहे। ठीकु आहे, हिन जो ऑप्शन C जेको सही थींदो सस्पेंस। उन खां पोइ आहे बोथ द पैराग्राफ द स्टोरी आर मेनली अबाउट द सेविंग लाइफ ऑफ द अदर क्रिएटर्स, अ हंटर, अ बर्ड एंड एंट। ठीकु आहे, उन खां पोइ आहे अम्यूज़िंग चिल्ड्रन हू इंजॉय रीडिंग स्टोरीज़ या क्रूएटली ऑन द पार्ट ऑफ द मैन एंड इनोसेंट ऑफ द टू वाइल्ड क्रिएटर्स। ठीकु आहे, बिल्कुलु नो डाउट अ हंटर, अ बर्ड, अ एंट मां बि आहे, ॿियो बि आहे, पर जेको हुन मां सॼो मफ़हूम निकिरे थो उहो ऑप्शन D मां निकिरे थो, क्रूएलिटी ऑन द पार्ट ऑफ मैन एंड इनोसेंस ऑफ टू वाइल्ड एनिमल्स। इन जो हुन में हंटर जो बि ज़िक्र आहे। सो ऑप्शन D विल बी द करेक्ट आंसर। आफ्टर दैट द स्टोरी टीचस अ मॉरल दैट, ओके, असांखे हिन स्टोरी में कहिड़ो मॉरल मिले थो, सेविंग समवन्स लाइफ इज़ बेटर दैन टेकिंग someone's life. Wild creators have a right to life as we human have. Man does not take care of small creatures such as birds or good deeds, breeds and other good deed. ठीक है, so the correct answer is the option 4, option D, a good deed breed another good deed.
उन खां पोइ क्वेश्चन नंबर जेको 46 आहे उहो सेनोनिम आहे. सडनली इट सा एन एंट वॉज सिंकिंग इन द वाटर. क्विकली, सडनली जो छा थींदो, इंस्टेंटली, क्विकली एंड अनएक्सपेक्टेडली, या बाय चांस या वेरी. सो द करेक्ट आंसर विल बी बी, क्विकली एंड अनएक्सपेक्टेडली. क्वेश्चन नंबर 47 इज़ द वाटर वॉज फ्लोइंग वेरी फास्ट. फास्ट जो हिते छा थींदी सेनोनिम, क्विकली, स्पीडली या हरिडली या डी nextly. So the correct answer is the speedily. Fast means speedily. Okay, and another question is the bird was quickly dropped on a leaf in the water. Dropped जी meaning छा थींदी, throw down, sent, pulled or felt. ठीक है. So here the synonym of dropped will be throw down, मतलब पानी में हुन पन उछलियो न. ठीक है. उनखां पोइ आहे the ant climbed on the leaf. Climbed जो छा थींदो, moved up, crawled, crept या sat. So the correct answer is option A, moved up. Question number 50 is it was thanking the bird for saving its life. Correct answer allowing to life, keep safe from death, accident या surviving. So the correct answer is option B, saving जी तरीका meaning थींदी keep safe from death. उनखे ज़ाहिर आहे मरण खां बचायो हो हुन. उन खां पोइ एंटोनियम्स आहिनि. एंटोनियम जा बि 5 क्वेश्चन आहिनि. फर्स्ट एंटोनियम आहे इट वॉज लुकिंग डाउन एट द वाटर बिलो. बिलो जी मीनिंग एंटोनियम छा थींदो, ओवर, अपॉन, अबोव या ऑन. बिलो ज़ाहिर आहे हेठि, त अबोव मथां. द करेक्ट आंसर इज़ अबोव, ऑप्शन सी. 52 आहे एन एंट वॉज सिंकिंग इन द वाटर. ठीकु आहे. हाणे करेक्ट आंसर छा आहे, राइज़िंग, मूविंग, फ्लोट या अपीयरिंग. सिंकिंग ज़ाहिर ॿुॾी रही हुई, ठीकु आहे, राइज़िंग थींदो, उभरी रही हुई. उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 53. अ फ्यू डेज़ लेटर द बर्ड वॉज ऑन अनदर ट्री. फ्यू जो छा थींदो हिते, वेरियस, मैनी, काउंटलेस या लॉट. फ्यू मतिलबु कुझु, त मतिलबु वेरियस थींदो केतिरा ई, काउंटलेस मतिलबु अनलिमिटेड, अलॉट बि माना घणा. त हिन जो करेक्ट आंसर फ्यू जो छा मैनी थींदो. और आहे इट वॉज थैंकिंग द बर्ड फॉर सेव इट्स लाइफ. ठीकु आहे. लाइफ जो छा थींदो एंटोनियम ज़िद, मर्डर, किलिंग, डेथ और नॉन एग्ज़ैक्टेंस. त जेको करेक्ट आंसर लाइफ जो ज़ाहिर आहे डेथ थींदो, ज़िंदगी, मौत. उन खां पोइ यूज़ द प्रपोजिशन्स. ठीकु आहे. हाणे फस्ट जेको आहे 56 उहो छा आहे, इट इज़ संडे एंड बोथ फ्रेंड्स आर डैश हाई स्पिरिट. इन हाई स्पिरिट, ऑफ हाई स्पिरिट, विथ हाई स्पिरिट या फॉर हाई स्पिरिट. उहो ॾींहुं संडे जो हुयो ऐं जेके ॿई दोस्त हुया वॾे जोश में हुया. ठीकु आहे. हिते जेको करेक्ट प्रपोजिशन थींदो इन हाई स्पिरिट. उन खां पोइ आहे 57. वी नो दैट वी शुड डू एंड नॉट डू डैश द पार्क, एट, आउटसाइड, इन, अराउंड. सो द करेक्ट आंसर इज़ इन. असां सभिनी खे ख़बर आहे त असांखे पार्क में छा करणु घुरिजे ऐं छा न करणु घुरिजे. इन. ओके. सो उन खां पोइ आहे 58. बोथ फ्रेंड्स सेट आउट डैश द पार्क ऑन अ रेनी डे, एट 2, in, 8, for. So the correct answer is option D, for. Both. You must walk dash the side where you can see the traffic coming. Okay, so the correct preposition thindo option A, to, option B, on, option C, by, or option D, along. Correct answer आहे on. You must walk on the side where you can see the traffic coming. जॾहिं तव्हां ॾिसो त ट्रैफिक या घणी रश अची रही आहे त तव्हांखे साइड ते वॉक करणु घुरिजे. ठीकु आहे. रस्ते, रोड ते. ठीकु आहे. त ऑन थींदो. उन खां पोइ वरी आहे क्वेश्चन नंबर जेको 60 आहे. यू मस्ट नॉट शाउट डैश क्लास, इन क्लास, एट क्लास, इंट क्लास, इनसाइड द क्लास. तव्हांखे क्लास में गोड़ न करणु घुरिजे. हीअ हुयो अॼु जो क्लास जेको इलाही लेंदी बि हुयो ऐं IBA जो ई निकितल पास्ट पेपर हुयो जेको तक़रीबन 20 मार्कुनि ते मुश्तमिल हुयो. जीअं त तव्हांखे हाणे बि ख़बर आहे त जेका इंग्लिश आहे उहे 20 सवालनि ते आहे ऐं इहा ई 41 खां वठी 60 ताईं. ऐं इहे ई ग्रामर, सिनोनियम, एंटोनियम, प्रिपोजिशन, पैराग्राफ मां कुझु सवाल. लॻभॻि ईअं ई लॻे थो त जीअं PST GST जो जेको पेपर आहे हिन ई तरह सां ईंदो ऐं इंशाअल्लाह ताला जल्दी वरी IBA JEE इहे जेके आहिनि बक़ाया रहियल सेक्शन्स आहिनि उन में तव्हां सां मिलंदासीं.
सो ही हुयो अॼु जो क्लास तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा। बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन हाल खे क्लिक करणु न विसारींदा। ऐं ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।